Assalamu alaikum. Zaid here and I welcome all of you. अच्छा अॼु त जीअं मुंहिंजो टॉपिक आहे इन्वेंशन एंड डिस्कवरीज़ एंड डिस्कवरीज़ त पाण बाद में कंदासीं, अॼु इन्वेंशन खे ॾिसूं था। एंड इन्वेंशन खे जेकॾहिं तव्हां मां कुझु एस्पायरेंट्स हूंदा, कैंडिडेट जेके अॻ में कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन लाइ या वन पेपर जी तयारी कंदा हूंदा, उहे इन ॻाल्हि खां बख़ूबी वाक़ुफ़ु हूंदा त जेके मुख़्तलिफ़ बुक्स आहिनि, डोगर सीरीज़ आहे, वर्ल्ड टाइम सीरीज़ आहे या कारवान सीरीज़ आहे या मुख़्तलिफ़ ॿियूं जेके सीरीज़ आहिनि, उहे छा कंदा आहिनि त इन्वेंशन जो हिकु अहिड़ो मवादु तव्हांखे हुन बुक्स में ॾींदा आहिनि सिर्फ़ु पंहिंजे कमर्शियल पर्पज़ जे लाइ, त जीअं बुक जो मवादु वधे, उन्हनि जे पैसा वधीक अचनि हुन वटि। त उहे इन्वेंशन एतिरी विझी छॾींदा आहिनि जेके कंहिं कम जी बि न आहिनि हूंदियूं, उन मां सिर्फ़ु 30 to 40% हूंदियूं आहिनि जेके रिपीटेड हूंदियूं आहिनि या मोस्ट इम्पोर्टेंट हूंदियूं आहिनि, ऐं जेके पास पेपर में अची बि चुकियूं आहिनि। 70% अहिड़ी हूंदियूं आहिनि जंहिंखे माण्हू ॾिसी करे पोइ एतिरो एग्ज़ॉस्ट थी वेंदो आहे उहो उन्हनि मां, त उनखे पढ़ण खे दिलि ई न थींदी। त अॼु पाण उन्हनि मां जेके मोस्ट इम्पोर्टेंट आहिनि, जेके मोस्ट रिपीटेड आहिनि, उन्हनि खे ॾिसंदासीं। ऐं इहे टोटल 100 जे राउंड अबाउट थींदी वञी, ऐं इन्हनि खे पाण खे करिणो आहे, पाण खे बुकिश ॾियणु वञिणो इन खां वधीक, छो त इहे आहिनि जेके मोस्ट रिपीटेड आहिनि। हिकु ॿ हिन मां रहिजी वञे त ॿी उहा त हाणे इंसान ग़लती थी सघे थी, बाक़ी जेके बि आहिनि इहे आहिनि। ऐं हिन खे करण जो तरीक़ेकार इहो आहे त तव्हां हिन खे हिकु दम सां न कंदो, हिकु ॾींहुं वेही करे तव्हां उहो 100 जा 100 जेको आहे सो इन्वेंशन नथा करे सघो। तव्हां हिन खे पोर्शन वाइज़ डिवाइड कंदो। कहिड़ो बि कमु आहे जेको वन पेपर सां रिलेटेड आहे, जॾहिं तव्हां हुनखे रटो हणो था त उनखे जेसिताईं तव्हां पोर्शन वाइज़ डिवाइड नथा कयो, तव्हांखे उहो यादि नथो थिए। ठीकु आहे, थोरो थोरो करे यादि कयो, उन सां छा थींदो आहे त तव्हांजी क्वालिटी लर्निंग थींदी आहे जेकी तव्हांखे लॉन्ग लास्टिंग कमु ॾींदी आहे। भई जेकॾहिं तव्हां क्वांटिटी जे पोयां वेंदव त उहो सिर्फ़ु तव्हांजे लाइ शॉर्ट टर्म मेमोरी हूंदी जेकी तव्हांजी वेंदी हली, ऐं लॉन्ग टर्म तव्हांखे उहो फ़ाइदो न ॾींदी। इन करे लॉन्ग टर्म जेकॾहिं तव्हांखे शइ खे हलाइणो आहे, ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि जेके अचनि था 16-17 स्केल जी पोस्टियूं FPSC जे थ्रू ऐं TS जे थ्रू या SPSC जे थ्रू ई, त उन्हनि में क्वालीफाई करण लाइ तव्हांखे हिकु स्ट्रेटजी पंहिंजी न बहितरीनु करणु घुरिजे वन पेपर पॉइंट ऑफ व्यू सां। छो त वन पेपर जी तयारी अलॻि आहे, सब्जेक्टिव जी तयारी अलॻि आहे। ठीकु आहे, ॿई जेके आहिनि पोल्स अपार्ट आहिनि। त इन करे वन पेपर जी तयारी जो जॾहिं कयो त उनजी स्ट्रेटजी तव्हां वन पेपर जे हिसाब सां ई कयो। त इन जे करे जॾहिं तव्हां रटो हणो था त शयुनि खे पोर्शन वाइज़ डिवाइड कयो। जेके इन्वेंशन्स आहिनि 100 आहिनि त डेली जी 10 रखो, 10 ॾींहं अंदरि तव्हांजी ख़तमु थी वेंदियूं। ऐं इन सां इहो थींदो त तव्हांखे उहे 100 यादि रहंदियूं। तव्हां हुनखे डेली उथी करे सुबुह जो जेको आहे सो हिकिड़ी रिविजन ॾियो, राति जो हिकिड़ी रिविजन ॾियो, त उहे कॾहिं न आहिनि वेंदा, उहे शइ तव्हांखे यादि थी वेंदियूं। त अॼु पाण जेके मोस्ट इम्पोर्टेंट उनखे ॾिसूं था। हाणे नंबर 1 अचे थो एडिंग मशीन। हाणे एडिंग मशीन हूंदी छा आहे बेसिकली? हाणे तव्हां वेंदा हो, ठीकु आहे, किथे बि वञो था, हाणे तव्हां रेस्टोरेंट ते वञो था मानी खाइणु या कंहिं बि शॉपिंग मॉल में वञो था, त उते हूंदो आहे जॾहिं तव्हांजो हिसाबु कढंदा आहिनि, पर्ची तव्हांखे ॾींदा आहिनि, ठीकु आहे, रिसिप्ट, उते तव्हांजो जेको कैलकुलेट कंदा आहिनि उन शइ खे, उहा हूंदी आहे एडिंग मशीन। एडिंग मशीन बेसिकली जेको आहे सो कैलकुलेटर खे या मशीन डेट मेक्स कैलकुलेशन, जेकी कैलकुलेशन करे उनखे चइबो आहे। ठीकु आहे, हाणे इहा जेकी शुरू वारी हुई उहा पैस्कल ॾिनी। पैस्कल कॾहिं ॼायो? 1623 में, ऐं 1662 में हुनजी डेथ थी वई। इहा फ्रांस जो हुयो। इन इहा मशीन जेकी पहिरीं ॾिनी उहा 1642 ॾिनी, पर इन जो जॾहिं कमर्शियल यूज़ेज लाइ इहा जॾहिं मशीन ॾिनी वई उहा 1888 आहे, सॉरी 85 लिखी छॾियो। 1888 में इहो ॾिनी हुई विलियम। ठीकु आहे, ऐं विलियम केरु हुयो? विलियम जेको आहे फाउंडर आहे अमेरिकन अर्थोमीटर कंपनी जो। सही आहे, इहा हिन कॾहिं ॾिनी? अगस्त 25 1888 ते, 25 अगस्त। सही आहे। हाणे हिन में यादि रखण जी कहिड़ी शइ आहे? हीअ डेट तव्हां यादि भले न रखो त कॾहिं हुनजी बर्थ थी, कॾहिं डेट थी। ठीकु आहे, हिन जी मेन शइ जेकी यादि रखण जी आहे उहा किथां जो हुयो ऐं कॾहिं कयो। ठीकु आहे, 1642 में इन्वेंट कई, 1888 में कई, फ्रांस जो हुयो, US जो हुयो। उन खां पोइ एरोप्लेन आहे। ठीकु आहे, हाणे एरोप्लेन पाण सभिनी खे ख़बर आहे त राइट ब्रदर्स हुया जंहिं कयो हुयो। ठीकु आहे, कॾहिं कयो हुयो? 1903 में कयो। उन खां पोइ एयर ब्रेक आहे। हाणे एयर ब्रेक छा आहे? एयर ब्रेक खे सम्झण जी ज़रूरत आहे। जेकी हवा जे दबाव खे कमु कंदो आहे न, घटि कंदो आहे, ठीकु आहे न, हवा जे दबाव खे, उनखे पाण चवंदा आहियूं एयर ब्रेक। ठीकु आहे, हाणे एयर ब्रेक कंप्रेस्ड जेको आहे सो उहो कंहिं ॾिनो? उहो वेस्टिंग हाउस ॾिनो, जॉर्ज US में 1868 में। ठीकु आहे, कंहिं ॾिनो? वेस्टिंग हाउस ॾिनो। यादि रखण जी शइ, कॾहिं ॾिनो? 1868 में ठाहियो। ठीकु आहे, ॾिनो मतिलबु ठाहिणु। सही आहे, बेसिकली मां घणो अर्सो लाहौर में रहियां त मुंहिंजी थोरी उर्दू ऐं सिंधी जो मिक्सचर थी वेंदो आहे। अच्छा, हुन खां पोइ एयर पंप। ठीकु आहे, हाणे एयर पंप खे इन्वेट कंहिं कयो? ऑटो वॉन कयो। ठीकु आहे, कॾहिं कयो?
1650 में कयो। किथां जो हुयो? जर्मनी जो हुयो। ठीकु आहे। एयरशिप नॉन रिजिड। हाणे एयरशिप जेकी नॉन रिजिड आहे उन में सम्झो त उहा जेका एयर खे मेंटेन कंदी पंहिंजे शेप में, इंटरनल गैस प्रोसीजर में, सही आहे, इंटरनल गैस प्रेशर में। इहा चीप हूंदी, ईज़ी टू बिल्ड हूंदी, इन खे ट्रांसपोर्ट करणु आसानु हूंदो, इन जी साइज़िस जेके आहिनि उहे नंढियूं हूंदियूं, ठीकु आहे। लोअर स्पीड हूंदी रिजिड ऐं सेमी रिजिड जे मुक़ाबले में, ठीकु आहे। हिकु एयर स्पेस रिजिड हूंदी आहे, ठीकु आहे, ॿी नॉन रिजिड। जेकी रिजिड हूंदी आहे उहा हिकु बलून टाइप हूंदी आहे, तव्हां ॾिठी हूंदी 90s जे दौर में इहा आई, ठीकु आहे। इन जे अंदरि उनजो प्रेशर छा उहो अंदरि ई हूंदियो, मुख़्तलिफ़ गैसिस हूंदियूं। नॉन रिजिड जेको हूंदो उहा चीप हूंदी, स्मॉलर हूंदी, ईज़ी टू यूज़ हूंदी, ट्रांसपोर्ट करण में आसानु हूंदी। रिजिड जेको आहे उहा एतिरो आसानु न हूंदी, छो त उनजी साइज़ बि वॾी हूंदी। एयरशिप नॉन रिजिड जेकी आहे उहा कंहिं ॾिनी, हेनरी गिफर्ड ॾिनी। कॾहिं ॼायो हुयो 1825 में, 1882 में डेथ थी। फ्रांस जो हुयो। 1852 में इन इहा इन्वेंट कई, ठीकु आहे। एयरशिप जेकी रिजिड आहे उहा कॾहिं थी? 1900 में थी, ठीकु आहे। हीअ डेट तव्हांखे यादि रखणी आहे। 1852 में नॉन रिजिड, जेकी रिजिड आहे उहा कॾहिं थी? 1900 में थी, ठीकु आहे। ग्राफ फेर्डिनैंड ॾिनी आहे। किथां जो हुयो? जर्मनी जो। ॿई हिकु फ्रांस जो हुयो एयरशिप जेकी नॉन रिजिड हुई, ऐं जेकी रिजिड आहे उहा जर्मनी। उन खां पोइ ऑटोमोबाइल, ठीकु आहे। हाणे ऑटोमोबाइल स्टीम बि आहे, ऑटोमोबाइल जेको गैसोलाइन ते हलंदियूं आहिनि, ठीकु आहे। ऑटोमोबाइल जेके पेट्रोल ते हलंदियूं आहिनि, इहे टे मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, ठीकु आहे। पेट्रोल ऐं गैसोलाइन खे कंहिं ठाहियो? कार्ल बेंज़ ठाहियो, ठीकु आहे। जर्मनी जो हुयो 1855 में। कार बि जेकी पहिरीं इन्वेंट कई उहा कई कार्ल बेंज़ कई जर्मनी में, ठीकु आहे। ऑटोमोबाइल स्टीम कंहिं ॾिनो? निकोलस ॾिनो। इहो किथां जो हुयो? फ्रांस जो हुयो, 1869 में, ठीकु आहे। हीअ मेन इंपॉर्टेंट आहे, इहे पुछंदो आहे तक़रीबन। उन खां पोइ आहे बलून, ठीकु आहे। हाणे बलून जेको आहे सो हॉट एयर, जंहिंजे अंदरि गरम हवा हूंदी आहे, उहा कंहिं ॾिनी? जैकिस ऐं जोसेफ, ठीकु आहे। ॿई हुया, ॿिनि ॼणनि ॾिनी। किथां जा हुया? फ्रांस जा। 1783 में इन्वेंट कयो हुयो, ठीकु आहे। उन खां पोइ बॉल पॉइंट। हाणे बॉल पॉइंट में ॿ शयूं ईंदियूं। पहिरियों त हिकु ट्रायल लाइ आई, ठीकु आहे। उन खां पोइ हिकिड़ी प्रैक्टिकल। जेकी ट्रायल लाइ अचे न, बॉल पॉइंट ट्रायल, उहा कंहिं ॾिनी? जॉन जे लाउड, US जो, 1888 में, सही आहे। ट्रायल लाइ। जेकी प्रैक्टिकल लाइ ॾिनी वई उहा कंहिं ॾिनी? लोडिस लोआ जॉर्ज बिरियो, हंगरी जो हुयो इहो, 1938 में ॾिनी वई, ठीकु आहे। उन खां पोइ आहे बैरोमीटर। हाणे बैरोमीटर छा आहे? इन जी तव्हांखे पहिरियों ख़बर हुजणु घुरिजे त बैरोमीटर हिकु अहिड़ो इंस्ट्रूमेंट आहे जंहिंमें पाण एटमॉस्फेरिक प्रेशर खे मैयर कंदा आहियूं, ठीकु आहे। एन इंस्ट्रूमेंट फॉर मैयरिंग एटमॉस्फेरिक प्रेशर। त उहो कंहिं ठाहियो हुयो? एविन गेलिस्टा ठाहियो हुयो। किथां जो हुयो? इटली जो हुयो। कॾहिं ठाहियो? 1643 में। उन खां पोइ बाईसाइकिल आहे। बाईसाइकिल जेकी साइकिल हूंदी आहे, जंहिंखे पाण सिंधी में साइकिल चवंदा आहियूं, ठीकु आहे। नंढे लाइ सभिनि हलाई हूंदी इहा, ठीकु आहे। मैकमिलियन ठाही हुई। कॾहिं ठाही? 1839 में, ठीकु आहे। स्कॉटलैंड जो हुयो, जेकॾहिं तव्हां लिखी छॾियोसि त, स्कॉटलैंड। उन खां पोइ आहे बोरिंग मशीन। पाण में इलाही माण्हू 90% उहे हूंदा जंहिंजो ॻोठनि सां तालुक़ु हूंदो, देहातनि सां, त पाण बोर कंदा आहियूं हमेशह, ठीकु आहे, फसल खे पाणी ॾियण लाइ। उहा जेकी बोरिंग मशीन आहे उहा कंहिं ठाही? विल्किंसन ठाही 1774 में। किथां जो हुयो? इंग्लैंड जो हुयो। सिर्फ़ु तव्हांखे नालो यादि रखिणो आहे ऐं डेट यादि रखणी आहे, कॾहिं कयो, ठीकु आहे। कंट्री खे यादि न रखो तॾहिं बि मेन इशू न आहे। पहिरीं जेकी तव्हांजी फस्ट प्रायोरिटी हुजे, नालो एंड ईयर जॾहिं इन्वेंट कई वई। उन खां पोइ कैमरा जेकी कोडेक आहे, ठीकु आहे, उहा कंहिं ॾिनी? जॉर्ज ईस्टमैन ठाही 1888 में। इहो केरु हुयो? किथां जो हुयो? अमेरिकन हुयो। उन खां पोइ कार आहे, ठीकु आहे। या सी ऑटोमोबाइल्स कंपनी, जंहिंमें कार्ल बेंज़, जेको मां अॻ में तव्हां ॿुधाए चुको हुयुमि त गैसोलाइन एंड पेट्रोल ऑटोमोबाइल बि उन ठाही। त कार जो बि जेकी इन्वेंट कई उहा कार्ल बेंज़ कई, ठीकु आहे। सी ऑटोमोबाइल कंपनी में, जर्मनी में। सेलफोन मैनुअल जेकी हुई, ठीकु आहे, जेकी मैनुअल हूंदी, ऑटो न हूंदी, उहा कंहिं ॾिनी? JE ब्रांड बर्गर ॾिनी। स्विट्ज़रलैंड जो हुयो, 1900 पूरे में, सही आहे। सीमेंट जेको आहे सो जेको पाण पंहिंजी कंस्ट्रक्शन में यूज़ कंदा आहियूं, उहो कंहिं ॾिनो? जोसेफ ॾिनो हुयो। किथां जो हुयो? इंग्लैंड जो हुयो। कंहिं ॾिनो? 1824 में। उन पोइ क्लॉक जेको आहे सो घड़ियाल जेको हूंदो आहे, ठीकु आहे, जेकी घड़ी हूंदी आहे पंहिंजी, मैकेनिकल मतिलबु जेको हथ सां हले, उहो कंहिं ॾिनो? आई हिसिंग ॾिनो एंड लियान लिंग टिसन, चाइना में 725 AD में। उन खां पोइ क्लॉक पेंडुलम में तव्हां ॾिसंदो न, क्लॉक में पेंडुलम लॻलु हूंदो आहे, हीअं घुमंदो आहे, ठीकु आहे, हवा जी ग्रेविटी खे मेंटेन कंदो आहे। त उहो कंहिं ॾिनो? उहो कंहिं ठाहियो? पहिरियों इन्वेंट कयो क्रिस्टन हाइगन्स
नीदरलैंड जो हुयो 1657 में। ठीकु आहे, हीअ डेट यादि न रखो हुनजी ॼाइण जी या हुनजे फोर्थ थियण जी, मैटर नथी करे। बसि हीअ तव्हांखे यादि हुजे कंहिं ॾिनो, किथां जो हुयो ऐं कॾहिं ॾिनो, कॾहिं ठाहियो। ॾिनो मतिलबु ठाहियो, ठीकु आहे, इन्वेंट कयो। उन खां पोइ डीज़ल इंजन आहे, ठीकु आहे। ऐं डीज़ल इंजन हे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे, ठीकु आहे। रोल्ड ऑफ डीज़ल जेको आहे, हिनखे तव्हां डीज़ल जे नाले सां ई यादि करे सघो था। त डीज़ल इंजन कंहिं ॾिनी तव्हांखे उहो यादि नथो थिए MCQ जे हवाले सां, तव्हां डीज़ल जे नाले सां यादि करे सघो था, ठीकु आहे। किथां जो हुयो, जर्मनी जो हुयो, 1895 में हिन इहा शइ इन्वेंट कई। हाणे हीअ हिन जे करे मां हीअ थोरा लिखिया आहिनि, हीअ तक़रीबन 25 जे राउंड अबाउट आहिनि। त हीअ जेकॾहिं तव्हांखे मां हिकु ई लेक्चर में 50 करायां त हुनजो फ़ाइदो न आहे। उनजो फ़ाइदो इन करे न आहे त तव्हांखे न यादि थींदा, न ई तव्हांजी उहा शइ मेंटेन रहंदी, ठीकु आहे। ऐं तव्हां उहो अॼु पढ़ो था, सुबुह उन घुमेंदव। हिन खे हिकु ॿिनि लेक्चर में हिन करे हलाईंदासीं त हीअ तव्हांखे प्रॉपर जेको आहे सो हिन तव्हांजी मेमोरी में जेको आहे सो अची वञे ऐं हीअ शइ तव्हांखे यादि थी वञे। इनशाला वरी हिन खे पाण कोशिशि कयूं था हिकु ॿिनि लेक्चर्स जे अंदरि ई न, जेके मोस्ट रिपीटेड आहिनि। सुभाणे पाण ईअं कंदासीं, हिन खे वधीक कंदासीं, ॿिए ॾींहुं जेको आहे सो हिन खे वाइंड अप कंदासीं इन्वेंशन खे। अॻिले 2 ॾींहंनि में डिस्कवरी खे वाइंड अप कंदासीं, जेके मोस्ट रिपीटेड आहिनि। तव्हांखे बुक खोलण जी ज़रूरत ई न पए, तव्हांखे हिते शइ मिली वञे। इनशाला सुभाणे मिलूं था। अल्लाह हाफ़िज़।